नबी साईं वटि हिकिड़ो काफर आयो कनुडे कुराड़ो आहे भी काफर नबी साईं खे पियो चए तहांखे भी नथो मञा तुझे रब के भी नथो मञा पर तुझी तारीफ ॿुधी आयो सुभान अल्लाह वमा अरसलनाक कुरान गंबार वञा हिन कुर्सी तो ला कुरान पढ़ा त मन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अंदर जंजो ठरे उहे चवन सुभान अल्लाह तारीफ तुझी ॿुधी आयो वो काफर तो चए नबी जाएंगे आया भी काफर गंडे तोखे भी नथो मञा तुझे रब के भी नथो मञा तुझी तारीफ ॿुधी आयो तो मुसलमानन जो नबी जहानन लाइ रहमत बणजी आयो सुभान अल्लाह बोड़ो आया भी काफर यो गरम खणी आयो जगो छो त असांजो एडिटर लीक कुराड़ा हुना अल्लाह कुराड़ो आया भी काफर तोड़े आयो तारीफ तुझी ॿुधी तम मांखे स्वारी दे त मां वञी मंज़िल ते पुॼा असांखे ईअं को चए त तव्हांजे रब खे बि नथो मञा ऐं ख़ैर वठण आयो आहियां त ॿई हथ लठ हा पैगंबर अजु तो नबी जो शान बुझाया अरे हुजूर जो एडो इखलाक हो दोस्त त दोस्ता पर दुश्मन भी मुंहिंजे नबी के मनन पिया हिकु इखलाक वारो ॿियो सचार त्यों चवंदा अमानतदार मस्करी जी वाले माण्हुनि खे क़ुरान नथो वणे खुदा जो कसम आहे ये मरन जेके मस्करी में राज़ी कब्र दे हलन अरे नबी कुरान पढ़े त मलाइका बुदिन सहाबा बुदिन पर जे सहाबी कुरान पढ़े हेडे तक नबी बुदे पर नबी कुरान पढ़े मलाइका बुदिन मानू बुदिन जिन्न बुदिन पर मुस्तफा कुरान पढ़े त रब जी ज़ात कुरान उते वेठो आहे जो रंग जी वेंदी अदे इमदादुल्लाह साईं चयो तुझी पिछाड़ी मजोड़े कुराड़े सां लेखो न जे न दुआ तू